जी साईं, मुंहिंजो नालो ग़ुलाम हुसैन आहे। मां पाण सरकारी एम्प्लॉइज़ आहियां ऐं शुमाइल कम्पलेक्स फेज़ 1 मौसमियात ते रहंदो आहियां। मुंहिंजी 6 महीने जी 8 तारीख़ सुबुह जो 7:26 ते गाॾी जेको आहे को माण्हू कढी वियो। उन खां पोइ मूं थाणे ते NC कराई। NC कराइण खां पोइ अॼु ताईं न को पुलिस को उन ते अमल कयो आहे, न कंहिं चौकीदार खां या कंहिं ॿिए खां इंक्वायरी थी आहे ऐं फुटेज बि जेके आहिनि उहे कलेक्ट करे विया आहिनि। अञा त उन जो को रिज़ल्ट कोन आयो आहे ऐं उन खां पोइ चौकीदार इन्हनि ते को बि न थियो आहे कुझु कनि। ऐं चौकीदार जेके आहिनि उहे थोरो माना ईअं असां ते जेको आहे थोरो धमकियूं वग़ैरह बि ॾियनि था पिया ऐं असांजो शक न पर 100% असां जॾहिं भरियूं था पैसा मेंटेनेंस जा, चौकीदार उन मां पघारूं खणनि था त चौकीदारनि जो कमु आहे असांजी शयुनि जी हिफ़ाज़त कनि, पर का बि हिफ़ाज़त कान्हे का। उन्हनि जी मौजूदगीअ में चोरियूं थी थियनि, यानी इन में चौकीदारनि जो हथु आहे। उन सां गॾु थी सघे त अंदरि जा के ॿिए माण्हू बि ॿधल हुजनि ऐं उन ते जेको आहे सो एक्शन खयो वञे। सर पुलिस चवे थी त तव्हां नाला ॾियो, नाला जो असां कंहिंजा बि ॾियूं, नालनि खां बहितर आहे त जेको आहे पुलिस इन्वेस्टिगेशन करे CCTV फुटेज ॾिसे ऐं उहो ॾिसे त कहिड़े तरीक़े सां चौकीदार ॿाहिरि थो वञे ऐं जेको आहे उहो फोरू जेको चोर आहे उहो अंदरि कीअं थो क्रॉस करे ऐं उहो चौकीदार खे सुञाणे थो। यानी इहो मामिलो जेको बि थियो आहे त इहो माना कंहिंजे हथ ते चौकीदार ॿधल आहे, जेको पाण हिकिड़ो चौकीदार निकिरी थो वञे राति वारो ऐं ॾींहं वारो मौजूदु कोन्हे ऐं उहो चौकीदार चोर जेको आहे गेट ते अची ॾेखारे थो त उहो पाण खीसे मां कढे थो का शइ, गाॾी जो नंबर चेक करे पोइ अंदरि थो वञे ऐं 5-6 मिंटनि में जेको आहे गाॾी कढी ऐं ॿाहिरि थो अचे। मुंहिंजो मुतालबो आहे हिन खे चोर खे पकड़ियो वञे ऐं इंक्वायरी कई वञे। इहे जेके चौकीदार गेट ते वेठा आहिनि इन्हनि खां जेको आहे पुछा कई वञे, पुलिस इन्हनि खां पुछा करे ऐं गाॾी रिकवर कराए। इन्हनि जो हथु आहे। DIG ईस्ट, SSP ईस्ट ऐं SHO खां सचल खां मुतालबो थो कयां त साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी करे ऐं मुंहिंजी गाॾी जेको आहे रिकवर करे वञे।